ऐवान सदर में नए वज़ीर आज़म जी कसम खणण वारी तकरीब थी, जिते सभ खां पहिरियां क़ौमी तरानो हलायो वियो, जंहिंखां पोइ काबीना सेक्रेटरी सदर खां तकरीब शुरू करण जी इजाज़त तलब कई। वज़ीर आज़म जी कसम खणण वारी तकरीब जी शुरुआत तिलावत सां कई वई, जंहिं बाद सदर ममनून हुसैन इमरान खान के वज़ीर आज़म जे उहिदे जो कसम खणायो। मैं इमरान अहमद खान नियाजी सिद्क़ दिल से हलफ उठाता हूँ के दिल से हल्फ उठाता हूँ बहैसियत वज़ीर आज़म पाकिस्तान कि बहैसियत वज़ीर आज़म पाकिस्तान मैं अपने फ़राइज़ हमेशा पाकिस्तान की खुद मुख्तारी और हमेशा पाकिस्तान की खुद मुख्तारी, सालमियत, इस्तेकाम, यकजहती और खुशहाली की खातिर अंजाम दूंगा कसम खणण बाद वज़ीर आज़म इमरान खान हलफ खणण वारे दस्तावेज़ ते सही पिण कई। वज़ीर आज़म जी कसम खणण वारी तकरीब में आर्मी चीफ जनरल कमर जावेद बाजवा, क़ौमी असेंबली जे स्पीकर असद कैसर, केपी जे वॾे वज़ीर महमूद खान, शाह महमूद कुरैशी, परॾेही सफ़ीरन, अॻूणे भारतीय क्रिकेटर नवजोत सिंह सिद्धू, इमरान खान जी घरवारी बुशरा बीबी, फनकार जावेद शेख, इब्रारुल हक 1992 में वर्ल्ड कप खटींदड़ क़ौमी टीम जे रांदीगरनि समेत ॿियनि शिरकत कई। उहिदे जो कसम खणण बाद तकरीब में शिरकत कंदड़नि इमरान खान के वाधायूं ॾिनियूं। तकरीब खां पोइ नए चूंडियल वज़ीर आज़म इमरान खान खे वज़ीर आज़म हाउस पहुचण ते गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो। गार्ड ऑफ ऑनर बाद इमरान खान स्टाफ सां मुलाकात करे ॻाल्हि ॿोल कई। इमरान खान गार्ड ऑफ ऑनर बाद वज़ीर आज़म ऑफिस पहुतो, जिते खेसि हुकूमती मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई। इमरान खान वज़ीर आज़म हाउस में न रहण जो फ़ैसिलो कयो आहे। हू वज़ीर आज़म हाउस कॉलोनी में मिलिट्री सेक्रेटरी जे हिक नंढे घर में रहंदो।